سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي ہر قسم کی تعریف حمد و ثنا بزرگی وڈائی اللہ وحدہ لا شریک جی ذات کے جگائے جو کو ہن پوری کائنات جو اکیلو
खालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे हुजनि, जिनके अल्लाह ताला इन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अल्लाह ताला जे प्यारे कलाम कुरान मजीद मां सूरत कहफ जा आखिरी अल्फाज मूं तिलावत कया। फरमाई फमन कान यरजू लिका रब्बिही, जंहिं शख्स खे इन ॻाल्हि जी उम्मीद आहे त हू पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो, पोइ उनखे घुर्जे त चङा अमल करे, सुठा अमल करे, ऐं उनखे घुर्जे त पंहिंजे रब जी इबादत में कंहिंखे शरीक न करे। ईमान आणण खां पोइ, कलमो अदा करण खां पोइ हिकु मुसलमान ते अल्लाह जा अहकामात लागू थियनि था, पोइ उन अहकामनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। उन में सभ खां अहम कम नेक अमाल आहिनि। नेक अमाल जे लाइ कुझु ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं आहिनि। सभ खां ॻाल्हि इहा ज़हन में रखो त अमल जे क़बूलियत लाइ शर्त आहे तव्हां नेकी जो जेको बि कमु कयो, नमाज आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे, ख़ैरात आहे, सदक़ात आहे, कई नेकी जा कम आहिनि, इहे सभु कम इन ॻाल्हि जा पाबंद आहिनि त अमल करण खां अॻु असांखे इहा ॻाल्हि वाज़े करे ॾिसणी आहे त हीउ जेको अमल करणु मूं शुरू कयो आहे, या हींअर अमल कयां थो, आया इन जो सबूत अल्लाह जे किताब में आहे या न। जे किताबुल्लाह में आहे बहितरीन अमल करणो आहे, पर जेकॾहिं किताबुल्लाह में न आहे त पोइ ॾिसणो आहे त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े या सुन्नत मुताबिक़ आहे या न। छो जो शरीयत जा ॿ माख़ज़ आहिनि। शरीयत ॿिनि शयुनि जो नालो आहे, हिकु अल्लाह जे फरमान जो, ॿियो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो। इहे ॿ ॻाल्हियूं शरीयत आहे, इन ई ते असांखे हलणो आहे, इन ई ते अमल करणो आहे। इहा ई अहल हदीस जी दावा आहे ऐं दावत आहे। त अमल करण खां पहिरीं असांखे इहो ॾिसणो आहे त काल अल्लाह व काल रसूल आहे या न। त ॿी सूरत में अमल केॾो बि चोटी जो छो न हुजे, मन खे मोहींदड़ छो न हुजे, दिलि खे वणंदड़ छो न हुजे, पर जेकॾहिं उन अमल जो सबूत कलामुल्लाह जे अंदरि, पैगंबर जी सुन्नत जे अंदरि न आहे, तो अमल तव्हांजे कंहिं कम जो न आहे, बल्कि तव्हांजी गिची में पवण वारो आहे। यादि रखिजो ऐं सबूत सां चवंदुसि। सही बुखारी जी रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर 3 शख्स आया, 3 असहाबी सगोर आया। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर मौजूद कोन हुया।
रसूलुल्लाह साहब जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं घर मौजूद हुयूं। इन्हनि टिनी जो तमाम ॻाल्हि आहे त असांखे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नफ़ली इबादत जे बारे में तव्हां खां सुवाल करणो आहे। फर्ज़ी त असांखे ख़बर आहे, पाण अमल कनि था, पर नफ़ली शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अक्सर माण्हू पंहिंजे घर में कंदो आहे, घर वारनि खां अलावा वधीक ॿिए कंहिंखे वाक़िफ़ कान हूंदी। घर वारनि ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो आराम फरमाइनि था, निंड बि कनि था ऐं अल्लाह जी इबादत बि कनि था। ॿई ॻाल्हियूं आहिनि, इबादत बि कनि था ऐं आराम ऐं निंड बि फरमाइनि था। ॿुधायो त रमज़ान खां सिवा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नफ़ली रोज़ा रखण ते ईंदा आहिनि त असां इहो ख़्यालु कंदा आहियूं त हाणे रोज़ा पाण कोन छॾींदा, पर जॾहिं छॾण ते ईंदा आहिनि त असीं सम्झंदा आहियूं हाणे रखंदा कोन। मक़सदु आहे त नफ़ली रोज़ा रखनि बि था ऐं नथा बि रखनि, मर्ज़ी ते आहे। ॿुधायूं त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निकाह थियल आहिनि, घर वारियूं आहिनि ऐं सभिनी घर वारनि सां इक्वल बिल्कुलु बराबरि इंसाफ़ सां हर लिहाज़ सां हलनि था ऐं सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं था कनि। टिनी असहाबनि जे ॻाल्हियूं ॿुधियूं कान्नहुम तक़ालूहा से बुखारी जी रिवायत आहे, ॼण त उन्हनि इन्हनि अमलनि खे घटि सम्झो। घटि कहिड़े लिहाज़ सां? चवण ॻाल्हि ॿुधो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान त सभ खां आला आहे, संदन मर्तबे में को पहुची कोन थो सघे। पाण जो इहे इबादत कनि था, छो न पाण इन खां वधीक इबादत कयूं? हाणे उन मां हिकिड़ो सहाबी थो चवे, घर वारा ॿुधनि पिया, पाण में मुआहिदो पिया कनि। उन मां हिकिड़ो थो चवे त ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ आऊं सॼी राति अल्लाह जी इबादत कंदुसि, निंड कान कबी, आराम जी का ज़रूरत न आहे। ठीकु आहे। ॿिए चयो त हिन ॻाल्हि ते गवाह थिजो त आऊं हाणे कॾहिं बि रोज़ो कोन छॾींदुसि, हमेशह रोज़े सां रहंदुसि। रमज़ान हुजे चाहे न हुजे, पाण खे रोज़ो छॾणो कोन्हे। टे जो त पाण वरी शादी कोन कंदासीं। ज़ाहिर आहे शादी खां पोइ मसाइल पैदा थींदा न, ज़ाल ईंदी, ॿार थींदा, ॿिया ॿिया ॼणा, केरु बि हुनखे संभालींदो, माना दुनिया में हलिया वेंदासूं, दीनदारी निकिरी वेंदी। अकेलो माण्हू हूंदो, पोइ पट ते खणी सुम्हे, खणी खट ते सुम्हे, पोइ मिलियो या न मिलियो ॿ गिलास पाणी जा पी सुम्ही रहंदो, घर वारा त घुरंदा न, भाउ खणी आ। ये ॻाल्हियूं करे हलिया विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर आया, ॿुधायो साईं अवां घर कोन हुयो, तव्हांजा टे सहाबी आया आहिनि, ही ॻाल्हियूं ते करे विया अथव। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुरायो, पाण पहिरीं हुननि खां तस्दीक कराई, छा मुंहिंजे घर आया हो? जी। अकुलतुम कदा व कदा, मूं ॻाल्हियूं तव्हांजूं ही ॿुधियूं आहिनि, छा आहे तव्हां वाक़ई कयूं आहिनि? चयोसीं हा बिल्कुलु असां कयूं आहिनि, असां ॻाल्हियूं कयूं आहिनि। पाण फरमायो कसम आहे रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेतिरो अल्लाह जो ख़ौफ, तक़वा, परहेज़गारी मूं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कया, दुनिया में ॿिए कंहिं इंसान खे नथो थी सघे। पर मुंहिंजा सहाबी अल्लाह जे इन ख़ौफ जे हूंदे बि आऊं रातुनि जो इबादत बि कयां थो ऐं आराम कयां थो, ऐं निंड बि कयां थो ऐं इबादत बि कयां थो, ऐं नफ़ली रोज़ा रखां बि थो ऐं नथो बि रखां। ऐं मूं शादियूं कयूं आहिनि, मुंहिंजूं घर वारियुनि जी ज़रूरतूं पूरियूं थो कयां। फमन रगिबन सुन्नती फलैस मिन्नी, जंहिं मुंहिंजो तरीक़ो छॾे ॾिनो उहो मूं मां आहे ई कोन। ॻाल्हि खे सम्झो, हदीस पंहिंजी जॻह ते वाज़े आहे त फरमायो त जेकॾहिं तो सॼी राति इबादत कई, सवाब त तुंहिंजा, सवाब त परे जी ॻाल्हि आहे,
तू मुझी उम्मत में नहीं, तुझो मूंसां को ताल्लुक ना है, तुझो मूंसां को वास्तो कोन्हे। हाँ मूंखे ॿुधायो त सॼी राति इबादत करण को गुनाह जो कमु हो? तू तो इबादत करे ॾेखार, तू तो फजर त पढ़ी ॾेखार। सॼी राति मोबाइल हले, अखियुनि में पिचूं पइजी वञे, तू 3 बजे सुम्ही थो, 4:30 बजे तू निमाज़ ईंदे। ही साहबी छा थो चए, ऐं अल्लाह जी इबादत कंदुसि साहब सॼी राति। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत खे इनकार कयो त तो जेकॾहिं सॼी राति इबादत कई आहे त मुंहिंजो तोसां को ताल्लुक कोन्हे, सवाब त तोखे मिलंदो ई कोन, पर मूंसां तुंहिंजो वास्तो कोन्हे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, कि मुंहिंजा बाना जंहिंजूं रातूं गुज़रनि थियूं क़याम सजदे जे अंदरि, पर सॼी राति न। जेको वक़्तु आहे, कुछ घड़ियों कुछ वक्त अल्लाह की इबादत में गुजरेन तो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। जंहिंजूं पासरातियूं बिस्तरनि खां जुदा हूंदियूं आहिनि, बुखारीनि था पंहिंजे रब खे खौफ़ ऐं उमीद सां। माना इहा इबादत भी करनी है, पर इबादत को वक्त मुख्तसर है। ये ना है तो सॼी रात इबादत में लगो रहे। इतने अल्लाह जो छा फरमायो तो तुझी का इबादत कबूल तो छा मुझो तोसां वास्तो कोने। मालूम छा थियो तो अमल केॾो भी चङो छो न हुजे, जेसी ताईं कुरानी सुन्नत में साबित ना है तो तोखे को फ़ाइदो कोन। फरमाए मुझा साहबी, रमजान का सवा नफली रोजा रखा कोई नथो रखा, अल्लाह जे लिए खौफ जे होंदे भी नफली रोजा रखा भी थो ऐं नथो भी रखा। ऐं मूं शादियूं भी कयूं आहिनि, पंहिंजे घर वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं अथमि। यादि रखो जे मुंहिंजो तरीक़ो छॾे करे तव्हां पंहिंजे मन ऐं पंहिंजे पसंदि मुताबिक़ को तरीक़ो अख़्तियार कयो, को बि अमल कयो त मुंहिंजो तोसां को ताल्लुक कोन्हे, सवाब त परे जी ॻाल्हि आहे। सुनन इब्न माजा, अबू दाऊद, जामे तिरमिज़ी, मुस्नद अहमद की रिवायत है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को शख्स अचे थो, मुलाकात थी, पाण फरमायो तो तोसां मिलियल त आहियां, तोसां मुंहिंजी मुलाक़ात थियल आहे। चवण लॻो साईं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल साल अॻे साल तव्हां सां मिली वियोसि। अल्लाह जो रसूल फरमायो अॻे साल जे मूंसां मिलियो में तुंहिंजी सिहत माशाअल्लाह ॾाढी सुठी हुई, हींअर मूंखे कमज़ोर पियो लॻी, मामलो छा आहे? चवण लॻो साईं ॿियो कुझु कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां तव्हां सां मिलियो आहियां अॼोके ॾींहं ताईं मूं हिकिड़ो ॾींहुं बि रोज़ो न आहे छॾियो। और जेके अरब के इलाके में विया हो न, हींअर थोरो अॼु घणी थधी माशाअल्लाह मौसम आहे, 35-40 ते पाण हाय हाय पिया कनि, यार पंखा भी कम कोन था कनि। जिते 50-55 डिग्री गर्मी हुजे, जबलनि जी गर्मी हुजे, उन गर्मी सर्दी में घणी को ख्याल न कयो पंहिंजी सिहत जो, ऐं सिहत किरी चुकी आहे, जंहिंजी गवाही मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पियो ॾे त यार अॻे त माशाअल्लाह सिहतमंद हुए, हींअर त तूं कमज़ोर थी वियो आहीं। छा थो घणी चए त मूं साईं साल में हिकु रोज़ो न आहे छॾियो। हिते रमज़ान अचण खां पहिरीं हमरा जा बूथ लथा पिया आहिनि, और यार ख़बर थी छा थियो, उस्ताद रमज़ान पियो अचे, रमज़ान पियो अचे का तुंहिंजे मथां मुसीबत बि टुटे। माना होटल में जॾहिं वेंदासीं न घुमण पे रुलण वेंदासीं जॾहिं शहर में न, पाण खे खाइण पीअण त मिलंदो ई कोन्हे। अरे चंडा तोखे पकोड़ा ॿिया मिलंदे, पर हींअर दौड़ी हलियो वियो त हींअर त खुलिया पिया आहिनि दरवाज़ा, को मसइलो ई कोन होटल जो। माना पंहिंजी हालत इहा आहे जो हिकिड़ो महीनो रोज़ा रखण खां पहिरीं दिलि सोड़ी थियो वञे, दिलि में तंगी थियो वञे त यार रमज़ान अची वियो हले छा थींदो। ऐं हिन सहाबी खे आफ़रीन आहे जंहिं पूरो साल हिकिड़ो रोज़ो न आहे छॾियो, पर नतीजो छा निकितो? मुझा साहबी जी अल्लाह रसूल कि तोखे हिकिड़े रोज़े जो भी सवाब कोन मिलियो, इहो तो दीन। तोखे हिकिड़े रोज़े जो भी सवाब कोन मिलियो, छो कोन मिलियो? तोखे कंहिं चयो त पूरे साल जा रोज़ा रख, तो पंहिंजे मन जे मुताबिक़, दीन तव्हांजे मन मुताबिक़ कोन्हे। हेॾा सही बुखारी जी रिवायत पढ़ो, पाण फरमाए जंहिं इमाम सां गॾु निमाज़ अदा कई ऐं इमाम आमीन चई, तव्हां बि आमीन चई, तव्हां जीअं इमाम जी आमीन फ़रिश्तनि खां मिली वई त गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, सेकंड ई चंद लॻा, अल्लाह तुंहिंजा पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾिया। इहो दीन आहे।
या शरीयत है, इनमें हथ चुराइण जी ज़रूरत ना है। तो शर्त इहो आहे अर्ज़ पे कयम त अमल करण खां पहिरीं तव्हांखे असांखे ॾिसणो आहे त इहो अमल क़ुर हदीस में आहे या कोन्हे। अॼु मूंखे ॿुधायो त तव्हां जूं ग़मियूं, तव्हां जूं ख़ुशियूं, तव्हांजा मामलात, तव्हांजा अमल, असांजा अमल ॾिसो त सही आहिनि क़ुर सुन्नत मुताबिक़। मोह कोन्हे, देगूं पहिरीं पहुची वियूं। अरे चंडा मरण ते ॾियो, बाक़ी जो तो मरे, हाणे हर केरु थो वञे सदापुर, केरु वञी ढोल मां सामान वठी अचे, हींअर ई रखो था जॾहिं 2 कलाक में मरंदो पोइ खाईंदासीं। वाह वाह, तुंहिंजो पेट खे तुंहिंजी आफ़रीन आहे। इहो मूंखे साबित करे ॾेखारियो। कांधपे जो भत तव्हां साबित कयो न, तीजो तूं साबित कर, ॾहो तूं साबित कर, 40 तूं साबित कर, सालानो तूं साबित कर त सही। तुंहिंजे मन में आहे त आउं नेकी जो अमल पियो कयां न। ही तव्हांजे साम्हूं हेॾियूं हदीसूं बयानु कयूं, इन जो मक़सदु छा आहे त नेकी जो अमल इहो इन ॻाल्हि जो असांखे मजबूर थो करे, तव्हांखे ॾेखारिणो पवंदो। अदा ॾिसो अलाह जे रसूल जे दौर में हमरा मरी पिया, ऐं केतिरा फ़ौत थी विया, केतिरा शहीद थी विया। पाण चयो जब भाई शहीद थी विया, मरी विया, जो खाधे जो बंदोबस्तु कयो। अब हाफ़िज़ो ही क़ुर मजीद पढ़ो हिन मिस्किन जे लाइ, ही जेको न मरी वियो आहे हिन जे लाइ क़ुर पढ़ी बख़्श कयो, ॾेखारियो आहे कंहिंमें ज़रूरत। जे न आहे त पोइ यादि रखियो तुंहिंजी गिची में पवंदो। कुल हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीन अअमाला الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا। जो छा तोखे ॿुधायां त अमलनि जे हूंदे नुक़सान में विया। क़ुर छा थो फरमाए, हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीन अअमाला। जो छा तव्हांखे ॿुधायां त अमलनि जे हूंदे नुक़सान ई घाटे में विया। الذين ضل سعيهم في الحياة الدنيا। दुनिया में जेतिरी बि महिनत ई कावज कयो आहे, सभ जी सभ राय गानी बेकार हली वई। वहम यासबून अन्नहुम युहसिनून सुन्हा। इहो अमल वारो सम्झे पियो त चङा ऐं सुठा अमल पियो कयां। मुहदसिन घणियूं इहो वजह बयानु कयूं, जिन में बिदअती वजो थो वञे। जंहिं नेक अमल, चङा अमल इन हालत में कया जो जंहिंजो सबूत ई क़ुर हदीस में कोन हुयो, पर पंहिंजे मन मुताबिक़ कंदो रहियो। यार हिन में बुराई कहिड़ी आहे, यार हिन में हर्ज कहिड़ो आहे, चांवर बि असांजा आहिनि, रधण वारो बि असांजो आहे, मौलवी बि असांजो आहे, खाधा बि असांजा आहिनि। इन में कहिड़ो फ़र्क़ु पियो? फ़र्क़ु इहो पियो त इहो शइ ॾेखार त आहे किथे, छो जो तो सवाब जी नीयत सां कयो आहे। जी पोइ तव्हां पंखो छो था हलायो मथां, तव्हां जहाज ते छो था वञो, तव्हां घड़ी छो था पायो, तव्हां मोबाइल छो रखिया। असां कॾहिं चयो त पंखे हेठां वेहंदे तोखे 10 नेकियूं मिलंदियूं, कॾहिं चयो तूं? असां तव्हांखे चयो त जहाज में चवनि तोखे 50 नेकियूं मिलंदियूं, तोखे चयो तूं घड़ी पाईंदा तोखे 30 नेकियूं मिलंदियूं, कॾहिं चयो अथऊं? ही दफ़ो बि अय्या अला रब्बिकुमा तुकज़िबान। अलाह चए थो मुंहिंजी नेमतुनि जो कहिड़ी कहिड़ी इनकार कंदो। असां हिनखे रब जूं नेमतूं शुमार कयो आहे, न के हिनखे असां सवाब शुमार कयो आहे। ही तव्हांखे चकर ॾींदा। अथा पोइ उन ज़माने में त पखो बि कोन हो, उन ज़माने में गाॾियूं बि कोन हुयूं, उन ज़माने में ही कोन हो त असां कॾहिं चयो त जहाज में वेहंदा तव्हांखे हेतिरो सवाब मिलंदो, कॾहिं ॿुधो अथव? तूं त सवाब जी नीयत सां अमल करी पियो न, उनजो तोखे सबूत ॾियणो पवंदो। अलाह जो रसूल फरमाया तो सही बुखारी जी रिवायत आहे, फरमाया क़यामत जे ॾींहुं तव्हांजो सरमान अॻवान हूंदुसि, तव्हांखे हौज़ को सरमा पाणी पियारींदुसि, जे हिकिड़ो दफ़ो पीतो वरी उञो कोन थींदो, ईअं पियारींदो रहंदुसि। अचानक मुंहिंजा कुझु साथी ईंदा, उम्मती ईंदा ऐं सुञाणंदुसि मुंहिंजा उम्मतीअ में। कीअं सुञाणंदा? पाण असांखे कीअं सुञाणंदा? पाण त अलाह रसूल खे ॾिठो कोन्हे, असांखे पैगंबर सां ॾिठो कोन्हे, पाण कीअं सुञाणंदा? छो जो अलाह रसूल क़यामत ताईं आख़िरी नबी आहिनि, ख़त्म नबूवत ख़त्म थी वई, हाणे ॿियो को नबी न आहे। जेको ईंदो तो दज्जाल आहे, कूड़ो आहे, काज़िब आहे, लानती आहे, उनजो को तालुक न आहे दीन सां। कीअं सुञाणंदा? इहो ई सुवाल अलाह जे रसूल खां पंहिंजे सहाबा कयो, साईं तव्हां असांखे, असां तव्हांखे ॾिठो आहे, सुञाणो था ॿिए खे?
तव्हां आख़िरी नबी आहियो, ॾियो ख़बर तव्हां कीअं क़यामत में हज़ारे अरबे खरबे माण्हू हूंदा, मैदान ई मैदान हूंदो, हर उम्मत जा माण्हू अलॻि हूंदा, आदम अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलॻि अलॻि उम्मत हूंदी ऐं वरी पंहिंजे पंहिंजे नबियुनि सां अलॻि हूंदा। पर तंहिं हूंदे पैगंबर जी उम्मत केॾी आहे? माण्हू मुंहिंजा साहबा, मुंहिंजी उम्मत जी सुञाणप इहा आहे त जेको वज़ू कंदा आहिनि हथ ई मुंहुं धोईंदा आहिनि, इहो परे खां मुंहुं चमकंदो त ही मोहम्मद रसूल असांजा उम्मती आहिनि। स्किन वाइट सां लक्स सां मुंहुं कोन ते चमकंदी, मथां सम्झो रगड़ा ॾींदसि या मुंहिंजो मुंहुं ते चमकाईंदुसि। सादे पाणी सां जेको तूं वज़ू कंदे न, वज़ू जंहिंखे चवंदा वज़ू छा लाइ कबो आहे? तिलावत लाइ कबो आहे, क़ुर लाइ कबो आहे या निमाज़ लाइ कबो आहे न? इहा तुंहिंजी सुञाणप आहे, इहा सुञाणप क़ाइमु रख, न त पैगंबर क़यामत जे ॾींहुं कोन सुञाणंदी त कंहिंसां जो तालुक आहे। ऐं सुञाणंदुसि, इन जो मक़सदात अमल करे आया आहिनि, अमल कयूं तॾहिं त पैगंबर सां ते सुञातो। पर फरमायो त जीअं ई मुंहिंजे सफ़ा जी वेझो बीहंदा, अचानक हिननि जे मुंहिंजे विच में हिकिड़ो पर्दो अची वेंदो ऐं रुकावट अची वेंदी, हिननि खे धिको वेंदो, पोइते बीहो, पोइते बीहो, अॻियां न अच। ऐं फ़रिश्तनि खे चवंदुसि, ही मुंहिंजा उम्मती आहिनि, ही उञ आहिनि, चंडियो मोले। छा चवंदा? साईं तव्हांखे न आहे ख़बर, तव्हांजे वञण खां पोइ मां आदसू बादक, तव्हां खां पोइ हिननि केतिरियूं बिदअतूं दीन में दाख़िल कयूं, ॾिसण में त ॾिसो अचनि पिया, निशानियूं अचनि पियूं, अमल करे आया आहिनि, पर ही उहे इंसान जिन दीन में नवां कम दाख़िल कया। क़ुर छा चवंदुसि? सोहकन सोहकन लिमन गयर बादी, हटायो हिननि खे, परे कयो मूंखां हिननि खे, जंहिं मूंखां पोइ मुंहिंजे दीन में तब्दीली कई। दीन में तब्दीली हथ चुरांद करणु तोखे अख़्तियार कोन्हे, मूंखे अख़्तियार कोन्हे, कंहिं मुहदिस खे न आहे, कंहिं फ़क़ीह खे न आहे, कंहिं आलिम खे न आहे, कंहिं इंसान खे अख़्तियार न आहे त दीन में न तूं वधाए थो सघीं, न तूं हुन मां घटाए थो सघीं। शरीयत नालो अल्लाह जे कलाम जो आहे, शरीयत नालो पैगंबर साहब जे फ़रमान जो आहे। त मालूम छा थियो त हिते बिदअत करण वारनि खे धिका नसीब थिया, मंज़िल आई पर मंज़िल खसिजी वई। ॻाल्हि मौज़ू त ॾिघो आहे। ॿी ॻाल्हि, अमल करण वक़्तु दिलि खे साफ़ कजां। हिन दिलि में खोट न हुजे। कहिड़ी खोट? यार आउं हज थो कयां, माण्हू मूंखे हाजी चवंदा, आउं उमिरो थो कयां, माण्हू मूंखे चवंदा वाह वाह उमिरो कयो अथसि, आउं ख़ैरात थो कयां, माण्हू चवंदा यार वॾो को सखी आहे, आउं ख़र्च पियो कयां, माण्हू चए वॾो ख़र्च करण वारो आहे। माना अमल करण वक़्तु रियाकारी तुंहिंजे मन में न हुजे। रियाकार जो को बि अमल अल्लाह खे क़बूल न आहे, चाहे चोटी जो अमल हुजे। वॾा अमल आहिनि जेके रब उनखे बिल्कुलु रद्द करे छॾींदो। सही बुखारी जी रिवायत आहे, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला खे कंहिं अर्ज़ु कयो त साईं असांखे का हदीस ॿुधायो। हदीस अञा शुरू कयईं त अल्लाह जे रसूल सां फरमायो त क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरीं 3 माण्हुनि खां अल्लाह हिसाब वठंदो, 3 ॼणनि खां। हदीस बयान खां अॻु में धणी बेहोश थी वियो, मसन के होश में आंदो। वरी हदीस बयान करण शुरू कई, वरी बेहोश थी वियो, वरी हिनखे होश में आंदो वियो, वरी बेहोश थी वियो। माना एॾी सख़्त हदीस आहे जो सहाबी रसूल बयान करण खां पहिरीं बेहोश थो थियो वञे त केॾी सख़्त हदीस आहे। आख़िर बयान कई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जॾहिं क़ाइम थींदी, रब करीम इन माण्हुनि खां हिसाब वठंदो। हिकिड़े शहीद खे अल्लाह जे साम्हूं आंदो वेंदो। माना मूं तो ते केतिरा थोरा कया, मूं तो ते केतिरा एहसान कया। वाइन तउदू नेमतल्लाहि ला तुसुहा, कि रब जो नेमतूं शुमार करण चाहियो त तव्हां हुनखे ॻणे कोन था सघो।
अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफतैन। ओ बाना दिसल ना तो क्या क्यों अता कयम, ॻाल्हाइण लाइ तोखे ज़बान अता कयम, तुंहिंजा ॾंद लिकाइण जे लाइ चप्पल तोखे अता कयम। केॾो न सुहिणो थी थो वञे जेकॾहिं थोरो रुॻो चप कटियल हुजे त तुंहिंजी सूरत ई तब्दील थी वञे। उन शहीद के मालिक चंदो मूं तोते केॾा एहसान कया, केॾा तोते थोड़ा कया, ॾे ख़बर तो उन जो नतीजो छा ॾिनो, मोट तो कहिड़ी ॾिनी। अल्लाह मूं पंहिंजी जान तुंहिंजे लाइ कुर्बान कई। जान है तो जहान है, हर शे कुर्बान कंदे पर जान ॾींदे को दफ़ो न। राति जो वेही अलॻि वेही 10 दफ़ा सोचींदे त यार ही कम कयां पियो, मुंहिंजी जान वञे ते वञण वारी आहे, छा इहो कमु कयां या न कयां। ईअं धू अंधनि वांगुरु कोन वेंदे, 10 दफ़ा सोचे पोइ न शइ मथां विझंदे, पोइ ॾिसंदे त हा यार मजबूरी आहे, या लालच में ईंदे या अल्लाह जी राह में ईंदे, पोइ जान ॾींदे। जान ॾियणु ॾुखो कमु आहे, एतिरो ईज़ी एतिरो आसान कोन्हे। अल्लाह मूं लाइ जान ॾेई छॾी, मूं पंहिंजी जान कुर्बान कई तुंहिंजे लाइ। फरमाई त न, तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तूं कूड़ थो ॻाल्हाईं। तो जान ॾिनी आहे, तुंहिंजे जान ॾियण खां इनकार कोन्हे, पर तुंहिंजो इरादो तुंहिंजी नियत छा हुई त आऊं जॾहिं मरंदुसि या मारिजी या मारींदुसि, माण्हू चवंदा त वाह वाह केॾो न बहादुर हो, केॾो ॾिसो पंहिंजो पाण खे अल्लाह जी राह में न पिया माना कुर्बान कई, पर माण्हू मूंखे ॾिसनि, माण्हुनि जंहिंखे ख़ुशि थो कयो त मुंहिंजे लाइ थोरे जान ॾिनी अथई। केॾो चोटी जो मल्हाए जान ॾिनई, रद्द छो थियो? मन में खोट अची वई त माण्हू मूंखे ॾिसनि। माण्हू छा ॾींदा, तव्हां असां कंहिंखे छा ॾींदासीं? अल्लाह जो हुकुम ॾींदो फ़रिश्तनि खे, हणोसि गेले जहन्नम में। हेॾो चोटी जो अमल, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातुन बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। जेके मुंहिंजी राह में मरी विया आहिनि मोल न चओ, जिंदा आहिनि पर जी जिंदगी के बारे में तव्हांखे शऊर न आहे। किथे जिंदा आहिनि? ही आलम बरज़ख में आहिनि, ही दुनिया में जिंदा कोन्हनि, उते जन्नत में फिरनि पिया घुमनि पिया। हिकु रिवायत में चयो आहे त पखी जी सूरत में पूरी जन्नत में खाइनि पीअनि पिया, का उनखे परवाह कान्हे। एॾो वॾो शान आहे, पर इहो उन शख़्स जा जेको वाकई रब जे लाइ जान ॾिनई, पर जंहिं ॾेखार लाइ जान ॾिनी अल्लाह क़बूल कान पई। मालूम थियो त चोटी जो अमल बि जेकॾहिं नियत ख़ालिस न आहे, ॾेखाव आहे त अल्लाह उनखे बर्बाद थो करे छॾे। फरमायो त ॿियो हिकु सखी ख़र्च कंदड़, ख़ैरातूं कंदड़, अल्लाह हुनखे पंहिंजे साम्हूं बीहारींदो। ॾे ख़बर, मूं तोते एॾा थोरा कया, मूं तोते एहसान कया, दुनिया में तोखे मालदार कयमि। माण्हू वीचारा 2 वक़्तनि जी मानी खाइण जे लाइ मुश्किल आहे, पर जंहिंखे अल्लाह एहसान पियो करे त मूंखे ॿुधायो हुनखे एतिरो मालामाल करे छॾी, 7 पीढ़ियूं न खाईंसि। तो छा कयो? तो इन जे मुक़ाबले में कहिड़ी मोट ॾिनी? अल्लाह मूं हर उन जॻह ते ख़र्च कयो जिथे तुंहिंजे नाले जी ज़रूरत हुई। माना वॾो सखी हो, इहे न थोरो घणो। छा थो चए? मूं उन हर जॻह ते ख़र्च कयो जिथे तुंहिंजे नाले जी ज़रूरत हुई। मूं खूब माल खे ख़र्च कयो। अल्लाह चयो तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तो ख़र्च कयो आहे, तुंहिंजे ख़र्च खां इनकार कोन्हे, पर तुंहिंजे ख़र्च करण जो मक़सदु हो त माण्हू मूंखे सखी चवनि, नामाचारी थिए, माण्हू में मुंहिंजो नालो थिए। वासी ओताक फिलाणे जी, हमरा जो फिलाणो, वाह वासी छा त सखी आहे, तो इहो चाहियो थे त तोखे नालो मिली वियो। जेको तुंहिंजो मक़सदु हो तो पूरो थी वियो। तुंहिंजो मक़सदु मूंखे राज़ी करणु कोन हुयो। हुकुम छा थींदो? हिन सखी खे केले जहन्नम में दाख़िल कयो। केॾा वॾा अमल कई जिथे चवंदो हर उन जॻह ते मूं ख़र्च कयो, न जाने केतिरो हिन ख़र्च कयो हूंदो। ज़ाया छो थी विया अमल, तबाह छो थी विया? सिर्फ़ हिन मन में खोट अची वई, हिन में सिर्फ़ इहो फेरो अची वियो त माण्हू मूंखे मुंहिंजो नालो खण, छो जो नाले वारो माण्हू जे लाइ का अल्लाह वटि क़दर न आहे। टियों
कारी साहब, आलिम, मौलवी, अब मौलवी साहब, कारी साहब, आलिम साहब दे ख़बर मूं तो ते हेॾा थोरा कया, एहसान कया, इन जो तव्हां मोट तो कहिड़ी ॾिनी? अल्लाह मूं जगह जगह तुंहिंजो कलाम पढ़ियो, मूं तुंहिंजो किताब पढ़ी माण्हुनि खे ॿुधायो। अल्लाह तूं कूड़ थो ॻाल्हाए। तो इन करे पढ़ियो जो तुंहिंजो मक़सदु हो त माण्हू मूंखे वॾा वॾा लक़ब ॾियनि, अल्लामा, फहामा, कारियुल क़ुरा, मूंखे पंहिंजे मक़सदुनि पलंगनि ते विहारीनि। तुंहिंजो मक़सदु मूंखे राज़ी करणु कोन हो, तुंहिंजो मक़सदु दुनिया खे राज़ी करणु, पोइ तूं त पंहिंजा लक़ब तोखे मिलिया न। मूं वटि छा खणी आयो आहीं? हुकुम थियो न कारी साहब खे धूड़ जहन्नम में उछलायोसि। वमन आसन कौलन मिम्मन दआ इलल्लाह व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। जे हिन शख़्स खां वधीक बि कंहिंजी ॻाल्हि चङी थी सघे जेको अल्लाह ॾे माण्हुनि खे सॾींदो हुजे। चए थो दुनिया में कई चङियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिन खां सुठी ॻाल्हि थी नथी सघे त जेको माण्हू मुंहिंजी राह में माण्हुनि खे सॾींदो हुजे ऐं ख़ुदि बि चङा अमल कंदो हुजे। पर इहे चङा अमल छो ज़ाया थी विया? सिर्फ इन करे जो मन में खोट अची वई, रियाकारी अची वई। त अर्ज़ पे कयमि त अमल करण खां पहिरीं इहो ॾिसणो आहे त अमल क़ुर हदीस मुताबिक़ आहे। उन खां पोइ जॾहिं अमल करी त नियत खे साफ़ ऐं क्लियर कर त इहो अमल ख़ालिस रब जी ज़ात लाइ पियो कयां, न के दुनिया जे लाइ। ऐं अमल जी हिफ़ाज़त करणी आहे। जीअं न तव्हां पंहिंजे फसल जी हिफ़ाज़त कंदा आहियो, पंहिंजे कारोबार जी हिफ़ाज़त कंदा आहियो, पंहिंजे दुकान जी हिफ़ाज़त कंदा आहियो, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कंदा आहियो, पंहिंजे औताकुनि जी हिफ़ाज़त कंदा आहियो, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त कंदा आहियो, अहिड़ी तरह तव्हांजा मुंहिंजा जेके अमल आहिनि इन्हनि जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे। कीअं थींदी? सही मुस्लिम जी रिवायत आहे, अल्लाह जे रसूल साहब ने फरमायो, मनिल मुफ़लिस, ओ मुंहिंजा साहबा भींगियो तंदुरुस्त केरु आहे? मां जो सी मल्ला दिरहमनो वला मता, जे वटि माल दौलत ॾोकड़ पैसा पाई बनी ज़मीन घर घाट न हुजे, छा मिस्कीन माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे, पर न हिन मिस्कीन जी ॻाल्हि कोन थो कयां। फरमाए मिस्कीन आहे त मुंहिंजी उम्मत मां को शख़्स क़यामत ते ईंदो बिसलात में सियाम ज़कातन व याती कद शतम हादा व कज़ब हादा व अकल माल हादा व ज़रब हादा व सबक दम हादा। क़यामत में मुंहिंजा उम्मती ईंदा, हिकु अहिड़ो माण्हू ईंदो जेको निमाज़ी हूंदो, ज़काती हूंदो, रोज़ेदार हूंदो, पर जॾहिं आयो त हिन दुनिया में माण्हुनि खे गारियूं ॾिनियूं, माण्हुनि ते तोहमतूं हयूं, माण्हुनि जा माल खाधई, माण्हुनि जा रत वहाई, माण्हुनि ते ॾाढ कयई। निमाज़ी आहे, नेकोकार आहे, अमल चङा अथसि, पर ज़बान ते कंट्रोल कोन्हे, जेको आहे बकवास कंदो रहियो, जेको आहे ज़बान मां कढी नहीं। का परवाह न आहे त ही ज़बान मुंहिंजी चए छा पई, मुझे न चवण सां जेके चवां पियो त उन ते मथां छा असर थींदो। अल्लाह जो रसूल फरमायो, बाज़ औक़ात इंसान पंहिंजी ज़बान वां लफ़्ज़ अदा थो करे, जेके ही मामूली थो सम्झे, जेके ही गैर अहमियत थो सम्झे, ख़ैर आहे, पर रब वटि वरी अहमियत जो हामिल हूंदो आहे उहो तव्हांजो लफ़्ज़। अल्लाह फिर छा चवंदो आहे, जन्नत लिखोसि। तव्हांजे मुंहिंजे चवण सां ख़ालिक राज़ी थी वियो, चई लिखो हिन लाइ जन्नत। चई कॾहिं इंसान ज़बान मां उहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे जेके ही पाण खे मामूली सम्झंदो आहे, पर रब वटि एॾा वॾा हूंदा आहिनि। अल्लाह फिर चवंदो जहन्नम लिखोसि। ही ज़बान जेकी आहे कैंची वांगुरु न हला। दर्जी कपिड़े कंहिंजी तव्हां ॾियोसि जोड़ तव्हां यार त माना कुटे जो टुके जो ख़राबु करे छॾी, पर उहो मिस्कीन ठाहिण लाइ करे थो, पर तुंहिंजी ज़बान कैंची खां तेज़ थी हले, जुलाब खां बि करे करे तेज़ हली वेंदी आहे। सोची सम्झी ॻाल्हि आहे। अॻे छा चयो वेंदो, पहले तोलो फिर बोलो। पाण ॻाल्हाए पोइ तोड़ींदा आहियूं त यार पाण लफ़्ज़ कहिड़ो चयो, अरे निभागा पहिरीं तोड़ त सही त ही लफ़्ज़ इस्तेमालु पियो कयां, हिन जो नतीजो छा निकिरंदो, का परवाह कान्हे। जे हिन ज़बान सां माण्हुनि ते तोहमतूं हूंदियूं, ॾिठई या ॾिठई, ॿुधई न ॿुधई, हलाए छॾी अॻियां।
इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसिनातिल गाफिलातिल मुमिनातिल लुइनु फिद दुनिया वल आखिरह कि जेके तुहमतूं तान मोमिन औरतुनि ते बेखबर जिनखे का बि ख़बर न आहे कि दुनिया में भी लानती तो आखिरत में भी लानती आहिनि माण्हू। दुनिया में भी इन्हनि ते लानत आहे, आखिरत में भी इन्हनि ते लानत आहे। वा अकल माल हादा कि हिकिड़ो दफ़ो ॾेई ॾिस वरी मूंखां वठी त ॾिस। ॾिना थी लखनि में ॾींदोसीं रुपयनि में, कई तुंहिंजा चपल घसी वेंदा मुंहिंजे पोयां हली हली अहिड़ो तोखे तंग कंदुसि जो ॿीहर कंहिं मिसकीन खे रुपयो ॾियण लाइ तयारु कोन हूंदे। माण्हुनि जा रत वया हूंदई, माण्हुनि जा खून कया हूंदई, ग़रीबनि ते ॾाढ कया हूंदई, अलाह सभु अचो उहे सभु ते मौजूदु ईंदा ऐं हिन खे वांदो वेंदो हलिया बीह। पोइ फरमाए हिन शख़्स जूं नेकियूं जेके आहिनि इन्हनि सभिनी मज़लूमनि में विरहाई वेंदियूं। हाणे तुआरे अमलनि जी तो हिफ़ाज़त कान कई, तो ईअं आज़ाद घुमंदो रहे, तो सम्झो ते निमाज़ रोज़ा ज़कात अदा कयां पियो, माण्हुनि जा हक़ खाई वेंदुसि, माण्हुनि ते ज़्यादतियूं कंदुसि, मूंखे कुझु कोन थींदो। अरे उहो तोसां थींदो ताईं कंहिंसां थियो कोन हूंदो। हाणे हिन जूं नेकियूं मज़लूमनि खे ॾिनियूं वञनि पियो। वाह ॾियो तोड़ियो घणियूं कोई हाणे हिनखे ॾियो ॾियोसि। उन गुनाह जेतिरो ज़ुल्म हूंदो ओतिरियूं नेकियूं हिन खां खसियूं वेंदियूं। अर्ज़ु कयो त साईं हमरा जूं नेकियूं खुटी वियूं, अञा माण्हुनि जा हक़ मौजूदु आहिनि, हाणे छा थींदो? पाण फरमाए पोइ मज़लूमनि जा गुनाह जेके आहिनि चयो अलाह चयो जा गुनाह हणोसि मथे में। गुनाह हिन जी ॻिची में पइजी वेंदा। ही थी वियो कंगलो, ही थी वियो भींगियो, छो जो उते केर बि कई नेकी ॾियण जे लाइ तयारु कोन हूंदो। यौम यफ़िरु मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। उन्हनि इंसान खां माउ बि परे थी वेंदी, पीउ बि परे थी वेंदो, ज़ाल परे थी वेंदी, औलाद परे थी वेंदो, भाउ बि परे थी वेंदो। इहे ई तुंहिंजा वेझा माइट, बाक़ी ईंदई केरु? पाड़े वारा ईंदई छा भरिसां? सुम्म तुरिया फिन्नार। हमरा भींगियो थी वियो, नेकियूं खसी वियूं, पराया गुनाह ॻिची में पियसि, हिनखे गेले जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। मुंहिंजा मोहतरम हिन ते थोरो गौर कयो। अर्ज़ु बि कयुमि त नेकी करण खां पहिरीं ॾिसो त नेकी क़ुर हदीस में आहे या न। ॿी ॻाल्हि आहे त नेकी करण खां पहिरीं पंहिंजे मन खे साफ़ कर त इहो ख़ालिस अल्लाह लाइ आहे। टी ॻाल्हि इहा आहे त अमल करण खां पोइ इहो ॾिस त हिन जी हिफ़ाज़त तोखे मूंखे करणी आहे। रब खां दुआ आहे त रब साईं मूंखे अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।